इस्लामाबाद में खबर ईंदालो त हुकूमत सुप्रीम कोर्ट में इमरान खान खिलाफ तोहिनी अदालत जी दरख्वास्त दाख़िल करे छॾी। दरख्वास्त में मौक़ूफ़ इख्तियार कयो वियो आहे त पीटीआई वर्कर्स सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाए। दरख्वास्त में चयो वियो आहे त वणनि ऐं फायर ब्रिगेड गाॾियुनि खे बाहि ॾियण सां गॾु फायरिंग कई वई। हुकूमत तरफ़ां इमरान खान खिलाफ तोहिनी अदालत जी कार्रवाई हलाइण जी इस्तह कई वई, तॾहिं त सुप्रीम कोर्ट दरख्वास्त ते ॿुधणी लाइ लार्जर बेंच जोड़े वरिती आहे। इमरान खान गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च कयो, जंहिं दौरान लाहौर, इस्लामाबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि में पुलिस ऐं पीटीआई कारकुननि में झड़पूं थियूं। गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। इमरान खान पारां अॼु सुबुह धरणो ख़त्म करण जो ऐलान करण बैदि हुकूमत खे नयूं चूंडूं कराइण लाइ 6 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।